कराची बि ज़रूर, पर जैकबाबाद में अॼु बि पीअण जो साफ़ पाणी कोन्हे। USAID जे सहकार सां 2014 में पाणी मंसूबो शुरू कयो वियो, पर 2.5 अरब रुपयनि जी लागत बावजूद जैकबाबाद वासी पैसनि एवज़ पाणी ख़रीद करण ते मजबूर। शहर जी सफ़ाई सुथराई लाइ USAID 18 करोड़ रुपयनि जूं गाॾियूं म्यूनिसिपल कमेटी खे ॾिनियूं, पर इस्तेमाल न कयूं वयूं ऐं ज़ंगजी वयूं। 2016 में जैकबाबाद इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस क़ाइमु थियो, पर अॼु ताईं उन में एमरजेंसी वार्ड क़ाइमु नाहे थियो। जैकबाबाद जूं घिटियूं ऐं रस्ता हर वक़्तु गंदे पाणी सां भरियल रहनि था। लोड शेडिंग शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणाए रखी आहे। कराची बि ज़रूर, पर जैकबाबाद बि सिंध में आहे।